to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. कराची जे नालनि तां ईंदड़ साल जून महीने ताईं कब्ज़ा हटाइण ऐं नालनि जी मुकमल सफ़ाई जो फ़ैसिलो। हद दख़लियूं कंदड़ धुरियुनि खे नोटिस जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि PCIC जे इजलास दौरान कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल हुमायूं अज़ीज़, GOC एंड चीफ कोऑर्डिनेटर NDMA ऐं सिंध हुकूमत जे नुमाइंदनि जी शिरकत। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई। इजलास खे ब्रीफिंग दौरान GOC कराची ॿुधायो त कराची में गुजर नाले ते 5,916 घर ऐं 2,413 कमर्शियल यूनिट्स क़ाइमु थियल आहिनि। औरंगी नाले ते 4,480 घर ऐं 380 कमर्शियल यूनिट्स क़ाइमु थियल आहिनि ऐं मलीर नदी ते 1996 घर क़ाइमु कया विया आहिनि। इजलास में हद दख़लियूं हटाइण बैदि नालनि जे वेकर ऐं ड्रेग मास्टर प्लान तहत रखण जो फ़ैसिलो। ECC कणक जी इमदादी अघ में 200 रुपया वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार हफ़ीज़ शेख जी सदारत हेठि इजलास दौरान कणक जे अघनि सूधो ॿियनि मामलनि ते ग़ौर। ECC तरफ़ां कणक जो इमदादी अघु 1400 मां 1600 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जी मंज़ूरी। सिंध में सुभाणे खां 11हें दर्जे जा क्लासिस शुरू करण जो फ़ैसिलो। DG कॉलेजिस सूबे में समूरनि कॉलेजिस जी इंतज़ामिया खे हिदायतूं जारी करे छॾियूं। DG कॉलेजिस जो चवणु आहे त 11हें दर्जे में दाख़िला लाइ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खां ऑनलाइन दरख़्वास्तूं वरितियूं वयूं, जंहिं बाद कामयाब उमीदवारनि जी फ़हरिस्त जारी कई। सुभाणे खां SOPs तहत 11हें दर्जे जा क्लासिस शुरू कया वञनि। शागिर्दनि जी दाख़िलाउनि जो सिलसिलो बि जारी रहंदो। मुल्क में CNG ऐं एक्सपोर्ट सनत लाइ गैस महांगी। ओगरा गैस 33 खां 65 रुपया फ़ी MMBTU महांगी करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त जनरल इंडस्ट्री लाइ गैस 33 रुपया ऐं एक्सपोर्ट शोबे लाइ गैस 65 रुपया महांगी कई वई आहे। गैस महांगी थियण वारो नोटिफिकेशन घरेलू वाहिपेदारनि ते लागू न थींदो। सिंध हाई कोर्ट बेटनि ते कब्ज़े ऐं आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। वधीक शहरियुनि जी दरख़्वास्तुनि ऐं अटॉर्नी जनरल जे बयान खे केस जो हिसो बणायो वियो। अदालत नयनि दरख़्वास्तुनि ते जवाब ॾियण लाइ अटॉर्नी जनरल ऐं AGCनि खे नोटिस जारी करे छॾिया। फ़ैसिले मूजिबि अटॉर्नी जनरल चयो आहे त आइन जे आर्टिकल 184 तहत वफ़ाक़ ऐं सूबनि में तकरार बाबति केस ते ॿुधणी जो अख़्तियार सुप्रीम कोर्ट खे आहे। सिंध सरकार सां सलाह मशवरनि बिना को बि तरक़ियाती कमु न कयो वेंदो। बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 13 नवंबर ताईं मुलतवी। इंसानी हक़नि बाबति वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी चयो आहे त PTI हुकूमत जबरी गुमशुदगियुनि जो मामिलो उथारे जमूद खे टोड़ियो आहे। मौजूदा हुकूमत जबरी गुमशुदगियुनि जे हवाले सां बिल आणे रही आहे। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी हुकूमतुनि कॾहिं बि जबरी गुमशुदगियुनि ते नाहे ॻाल्हायो। ॿिन्ही जमातनि जे ॾहाकनि ताईं जारी ख़ामोशी खे PTI टोड़े छॾियो आहे। हाणे भुट्टो ऐं शरीफ़ जो औलाद जबरी गुमशुदगियुनि ते महफ़ूज़ तरीक़े सां ॻाल्हाए सघे थो। पंहिंजे ट्वीट बयान में शीरी मज़ारी चयो त मरियम नवाज़ तरफ़ां जबरी गुमशुदगियुनि जो मामिलो ओचितो दरियाफ़्त करण ते हैरत थी आहे। मरियम नवाज़ अणॼाणाई मां दहशतगर्दनि जी तस्वीर जी हिमायत करे रही हुई। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त कानून खे घुरबल लीडर्स अवाम खे गुमराह करण जी कोशिश करे रहिया आहिनि। अपोज़िशन सियासी मफ़ादनि लाइ अवाम खे क़ौमी इदारनि ख़िलाफ़ भड़काइण जी ग़लती करे रही आहे। क़ौमी इदारा मुल्की बका ऐं सलामतीअ लाइ बुनियादी हैसियत रखनि था। इमरान ख़ान अपोज़िशन आॾो न पहिरीं झुकियो आहे ऐं न हाणे झुकंदो। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार अपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो आहे त PDM दुश्मननि जे एजेंडा ते हली रही आहे। मुल्की इदारा हर शहरी लाइ एहतराम लाइक़ आहिनि ऐं इदारनि जी मज़बूती सां ई मुल्की इस्तेहकाम सलाह ॾियलु आहे। इदारनि खे कमज़ोर कंदड़ धुरियूं मुल्क खे कमज़ोर करण जी साज़िश करे रहियूं आहिनि। इदारनि मथां बिना जवाज़ इल्ज़ाम लॻाईंदड़नि खे अवाम कॾहिं बि मुआफ़ न कंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTV ऐं पार्लियामेंट ते हमले वारे केस में बरीअत जी दरख़्वास्त ॾेई छॾी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत में लिखत में दलील बि जमा। वज़ीर आज़म तरफ़ां केस में खेसि बरी करार ॾियण जी इस्तदा। दलीलनि में चयो वियो आहे त केस जे हिकु बि शाहिद वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मुलविस करार नाहे ॾिनो। इमरान ख़ान खे फासाइण लाइ सियासी बुनियादनि ते केस दाख़िल कयो वियो। PTV ऐं पार्लियामेंट ते हमले वारे केस ते वधीक क़ानूनी कार्रवाई जी ज़रूरत नाहे। इमरान ख़ान खे केस में आजो करार ॾिनो वञे।
इस्लामाबाद में सहाफ़ी मतियुल्लाह जान जे अगवा वारे वाक़े जी जांच रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा। IG इस्लामाबाद आमिर ज़ुल्फ़कार ख़ान तरफ़ां पेश कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त अगवा जी वारदात वारी वीडियो में नज़र ईंदड़ माण्हुनि जी सुञाणप मुमकिन नाहे। नादरा बि वीडियो गैर मयारी हुजण सबब सुञाणप करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी। वाक़े वारे हंधि सेफ सिटी कैमरा न लॻल हुई। वाक़े जो को बि अखियुनि ॾिठो शाहिद साम्हूं नाहे आयो, न ई कंहिं माण्हू बयान रिकॉर्ड करायो आहे। सहाफ़ी मतियुल्लाह जान खे 12 जुलाई ते इस्लामाबाद जे G6 वारे इलाइक़े मां अगवा कयो वियो हो। नैब ऑफिस में मरियम नवाज़ी पेशी के मौके ते भंजड़ा ऐं पथराव वारो केस। लाहौर की दहशतगर्दी टोड़ अदालत राणा सनाउल्ला ऐं रिटायर्ड कैप्टन सफदर सूदो 32 लीगी कारकुननि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत तरफ़ां रिटायर्ड कैप्टन सफदर ऐं राणा सनाउल्ला जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त बि मंज़ूर। दहशतगर्दी टोड़ अदालत जे जज अरशद हुसैन भुट्टा 32 लीगी अॻवाननि ऐं कारकुननि जी ज़मानत दरख़्वास्त ॿुधणी कई। शिकारपुर भरिसां गुम जड़ायल रोडरा वासी नौजवान यासिर जे अगवा जी तस्दीक। नौजवान जे वारसनि चयो आहे त धाड़ेलनि यासिर जे मोबाइल तां कॉल करे अगवा जो इतला ॾिनो आहे। हद जे थाणे जी पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ हरकत में न आई। नौजवान कपड़े जी दुकान ते मज़दूरी कंदो हो। गुज़िरियल ॾींहुं दुकान खां घर वापसि अची रहियो हो त धाड़ेलनि खेसि अगवा करे वरितो। कंदकोट भरिसां नवाबशाह वासी वकार अहमद खे औरताणे आवास में हिरकाए अगवा करण जी कोशिश नाकाम। पुलिस तरफ़ां वक़्त सिर कार्रवाई करे ॻोठाणे खे अगवा थियण खां बचाइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त नवाबशाह वासी वकार अहमद खे जागीराणी जे टोले औरताणे आवास में हिरकाए पाण वटि घुरायो हो। सिंध हाई कोर्ट थरपारकर में भारती FM रेडियो की नशरियात बंद करण लाइ दरख़्वास्त वफ़ाक़ी सरकार सूदो ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त पेमरा परदेही चैनल की नशरियात कीअं थो बंदि करे सघे। वफ़ाक़ी ऐं सुदसमा ऐं घरू खातो अहिड़ा मामला ॾिसी सघनि था। भारती FM रेडियो ते बंदिश लाइ वाॻियल इदारा क़दम खणनि। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त थरपारकर में भारती रेडियो स्टेशन की नशरियात हली रही है, जंहिं ते पाकिस्तान खिलाफ़ प्रोपेगेंडा कई वञे थी। रेडियो स्टेशन की नशरियात बंद करण जो हुकुम ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन PTI MP हलीम आदिल शेख की नाअहली लाइ दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। जवाब में इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त जेकॾहिं हलीम आदिल शेख ॼाणी माणी धीअरनि जा नाला लिखाया आहिनि त कानून मूजिब नाहिल थी वेंदो। दरख़्वास्त गुज़ार खे हलीम आदिल मथां लॻायल इल्ज़ाम साबित करणा पवंदा। इल्ज़ाम साबित थियण जी सूरत में हलीम आदिल शेख सादिक ऐं अमीन न रहंदो। इलेक्शन कमीशन अदालत जे फ़ैसिले ते मुकमल अमल दरामद कंदी। रेडियो पाकिस्तान में निकाली ॾिनल 750 मुलाज़िमनि लाइ दरवाज़ा बंद। इस्लामाबाद में रेडियो पाकिस्तान जी सिक्योरिटी स्टाफ बरतरफ़ मुलाज़िमनि खे अंदरि वञण खां रोके छॾियो। मुलाज़िमनि तरफ़ां रेडियो पाकिस्तान जे गेट आॾो मुज़ाहिरो। वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुलाज़िमनि मुतालबो कयो आहे त रेडियो पाकिस्तान जे मुलाज़िमनि खे फ़ौरी तौर बहाल करे 5 महीननि खां बंदि थियल पघारूं जारी कयूं वञनि। मुतालबनि जी मञता ताईं एहतजाज जी तहरीक जारी रखण जो चिताव। शिकारपुर की तारीखी सर हेनरी हॉलैंड आई अस्पताल की ज़मीन ते कब्ज़े वारे केस में अहम अखबर आई। अदालत डॉक्टर्स कॉलोनी की ज़मीन ते अदावती कम खां रोके छॾियो। CMTA ट्रस्ट के अगवान विलियम जॉन तरफ़ां ज़मीन ते कब्ज़े खिलाफ़ सेशन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। अदालत ॿुधणी दौरान धुरियनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो जारी करे छॾियो। तारीख़ी अस्पताल की ज़मीन ते कब्ज़े ऐं अदावती कम शुरू थियण खिलाफ़ शिकारपुर में मुज़ाहिरा भी कया विया हुआ। हुमायूं शरीफ में नारी नीलम जो मुबैना अपघात वारो मामलो ड्रामाई रुख अख्तियार करे वियो। जहानवा थाने ते नीलम के काराई की तोहमत में क़त्ल करण जो केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त नारी जे वारसनि वाक़े खे अपघात करार ॾिनो हो। वाक़े बाद नारी जो वालिद फरार थी वियो। संदसि ॻोल्हा कई पई वञे। सरकार जी मुदयत में केस दाख़िल करण बाद जांच जो दायरो वधायो वियो आहे। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।
द्विगड़ी भरसा गोट जलाल अपड़िंग में नौजवान मोबाइल फोन न वठी ॾियण तां आपघात करे छॾियो। नौजवान धारशी कोली पंहिंजे वालिद खे मोबाइल फोन वठी ॾियण लाइ ज़ोर भरियो। वालिद जे इनकार ते नौजवान फाहो खाई ज़िंदगी जो ॾींहुं उजाए छॾियो। नौजवान जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद फारसन हवाले। बदीन जे गुजराती पाड़े में नौजवान बेरोज़गारी खां तंग थी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। रजब मेमण जो लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। नौजवान के वारसन जो चवण है तो रजब गुरबत सबब परेशान रहंदो हो, बेरोज़गारी खां तंग थी हुन आपघात कयो। कराची के माड़ीपुर वाले इलाके में खौफनाक हादसे के नतीजे में 2 औरतूं फौत और 7 औरतूं ज़ख्मी। फौतन में अनीता और सुगरा शामिल। ज़ख्मी औरतूं अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवण है तो हिंदू बिरादरी से वास्तो रखंदड़ औरतुन की गाड़ी मथा तेज़ रफ्तार ट्रक चढ़ी वही हुई। मलीर जी भैंस कॉलोनी मोड़ वट तेज़ रफ्तार गाड़ी जो रक्षा के टक्कर। एक औरत फौत। कंबर भरसा तेज़ रफ्तार कार के टक्कर में मोटरसाइकिल सवार गुलाम सरवर सोडर फौत। दौलतपुर भरसा तेज़ रफ्तार गाड़ी सेवनवासी पीरसन के चिभाटे मारे छॾियो। क़ौमी शरारती पीरसन चणो बधी रोड क्रॉस करे रहियो हो त प्राजो गाड़ी खे टक्कर हयो। पुलिस गाड़ी के ड्राइवर की गिरफ्तार करे वरितो। लूणीकोट भरसा गोट बादल चोरो में घिटी के तकरार तां शोरा बिरादरी के बिंदुरन में झेड़ो कुहाड़ियों लठियों लगन सबब 15 जना जख्मी। जख्मी के चिंची रक्षा जरिए कोटड़ी अस्पताल ॾिनो वियो। 3 जख्मी के गणती जोगी हालत में सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार। मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस वारी बुलेटिन की शुरुआत नासी शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।